अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। सांगड़ मां मैच महराज जी ख़बर शामिल कंदासीं। STP तालका सांगड़ तरफ़ां कूड़ी डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें STP ज़िले सांगड़ जनरल सेक्रेटरी जब्बार जुनेजो ऐं इंसानी हक़ूक़ सांगड़ सदर गफ़ार निज़ामानी, STP अॻवान सलीम रज़ा डायरी, ॾाढ़ू फराज़ कलोड़ो ऐं ॿियनि अवामी प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अॻवाननि चयो त आदमशुमारी जी सॼे अमल ते असांखे ख़दशा आहिनि। ताज़ो ख़बरूअ जे 4 यूनियन कौंसल ऐं मुख़्तलिफ़ दियूं मैप में कोन अचनि थियूं। उन्हीअ मां साफ़ ज़ाहिर थिए थो त उहा डिजिटल आदमशुमारी सिर्फ़ु हिकु दुर खे ख़ुशि करण लाइ कई पई वञे। उहो 2017 जी आदमशुमारी जी भेट में ॿीणो ख़र्चु आहे। पाकिस्तान में हींअर ताईं 6 घरशुमारियूं ऐं आदमशुमारियूं थी चुकियूं आहिनि। पहिरियां आदमशुमारी 1951 में, उन खां पोइ 1961 में, 1972, 1981, 1998 खां पोइ 2017 में 6 आदमशुमारी थी। आइन जी लताड़ कई पई वञे, जॾहिं त आइन जे हिसाब सां 10 साल में करणी आहे। पोइ अहिड़ी कहिड़ी एमरजेंसी थी वई आहे जो 6 सालनि में कराई पई वञे। सॼी सिंध बरसाति सबबु पहिरियां सिंध जा माण्हू घरनि खां ॿाहिरि आहिनि ऐं घर किरियल अच वञ खां रस्ता न आहिनि ऐं थर जा माण्हू कणिक जे लाबारे लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वियल आहिनि। उन्हनि जा अंग अखर कीअं गॾु थींदा? अहिड़ा केतिरा ई माण्हू हिन आदमशुमारी में रहिजी वेंदा। हिन अमल जो सरासर सिंध ऐं सिंध जे माण्हुनि जो नुक़सानु थींदो। हिन आदमशुमारीअ खे रद्द कयूं था, मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो।